नाज़िन चयो आहे कंदकोट खां कराची लाइ निकितल सिंध अमन कारवान मार्च बबड़लो पहुची वियो आहे। तफ़सील रहियो आहे इमरान मस्तोई। जी इमरान, छा तफ़सील आहिनि? जी कंदकोट खां निकितल जमियत उलमा इस्लाम सिंध जो अमन कारवान मार्च जेको आहे सूबाई अॻवान जेको आहे अमीर अब्दुल कयूम हालेजवी ऐं सूबाई जनरल सेक्रेटरी अलामा राशिद ख़ालिद मोहम्मद सुमरो जी अॻवानी में बबड़लो बाईपास वटि पहुतो आहे। उन मौक़े ते मौलाना मीर मोहम्मद मेरक ऐं जमियत उलमा इस्लाम जे अॻवाननि ऐं कारकुननि तरफ़ां सिंध अमन मार्च में शामिल थियण जी ऐं जेको आहे कारकुननि जेको आहे गुलनि जी वरखा कई आहे। उन मौक़े ते अॻवाननि चयो आहे त सिंध अमन कारवां जेको आहे असां इहो काफ़िलो बबड़लो खां थींदे ख़ैरपुर रवानो थींदो, जिते मुतहदा कयल जलसे आम अॻवाननि तरफ़ां ख़िताब कयो वेंदो। अॻवाननि जो चवणु आहे त हीउ जेको अमन मार्च आहे इहो असांजी जदोजहद जेका आहे सिंध जे अमन जे ऐं बका जे ख़ातिर आहे ऐं इहा असांजी तहरीक तेसीं ताईं जारी रहंदी जेसीं ताईं सिंध में भरपूर अमन नथो थिए। जी इमरान, तव्हांजी महिरबानी।